उन तकरीर में साईं को माण्हुनि सां वकीलनि सां मुखातिब थियो तो उन ॻाल्हि कई त असां समाज खे तब्दील करण निकिता आहियूं ऐं समाज में जेके समाजी बुरायूं आहिनि जेका करप्शन आहे जेका वसीलनि जी फुरलुट आहे ऐं जेके ग़लति माण्हू चूंडी था अचनि अचो त पाण गॾिजी उनखे रस्ता रोकूं। मां सम्झां थो उन दोस्तनि तफ़सीली ॻाल्हायो इदरी साहब जगदीश साहब असांखे ॾिसणु खपे त ज़ाती हवाले सां सिंध जे औरत जो इंतहाई शानदार किरदार मर्दों जो इंतहाई शानदार किरदार जेके मुनज़्ज़म कॾहिं न मिलिया आहिनि पर पंहिंजे वतन लाइ धरती जी हिफ़ाज़त लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मज़ाहमतूं थियूं आहिनि। असां जॾहिं 27 तारीख़ कन्यारी शहर में असांजो जलसो हलियो पिए त राब्ता जे सिलसिले में हिकिड़ी तरफ़ असांजो जलसो हो ऐं ॿिए पासे 100 जे तइदाद में असांजूं औरतूं हुयूं ऐं उहे औरतूं सुबुह खां वठी सॼो ॾींहुं टाउन हॉल में फार थींदियूं रहियूं सिर्फ़ु 12 जे लाइ। उन साॻे समाज में माई जिंदो बि आहे माई जिंदो जो किरदार ऐं उहा औरत उन वटि तालीम बि आहे जॾहिं फौज हुनजो सॼो ख़ानदान ॾिठो त उन वक़्तु मरहमत खे मिली फौज जे गाॾियुनि सां फिज़िकली बि मिली ऐं पंहिंजा इरादा पंहिंजा अज़म एतिरा पुख्ता एतिरा मज़बूत रखिया जो जेसि ताईं उन मेजर खे फारी नथी ॾियारे उहो ख़ामोश करे रखी पर अफ़सोस उनखे तालीम न हुजण जे करे बराबरि त पार्टी जी मालिकी न करण करे ॾिठो बुख ई बदाल जे वर कयल आहे पर पंहिंजे ईमान जो सौदो न कयो आहे त असांजे पार्टी जी ख़्वाहिश अहिड़े क़िस्म जो वर्क के सूब में अॻिते अचनि अहिड़े क़िस्म जा जेके असांजा मर्दनि जा किरदार उहे अॻिते अचनि छाकाणि त जॾहिं हर सियासी कारकुन सभिनी मुक़ररु करायो त सिंध सां तमामु वॾो डांस थिए पियो वसीलनि जी फुरलुट कॾहिं सिंध खे टोड़नि था कॾहिं सिंध खे टुकड़ा टुकड़ा कढी साथ कॾहिं पिंडो बंदियाबी निज़ाम ऐं असांजे माण्हुनि खे ख़ुशूसी तौर ते क़ौमी बरकत खे मुख़्तलिफ़ क़िस्म सां एंगेज रखियो आहे। हिते असांजे लाइ अदालतुनि जा बि मुख़्तलिफ़ फ़ैसिला आहिनि त कराची पंधप जे केस में सुप्रीम कोर्ट डायरेक्शन थी वई त सिंध में अमन अमान जा मसला इलीगल इमिग्रेशन जेके गैर मुमकिन उन्हनि मसला पैदा कया आहिनि ऐं जेसि ताईं उन्हनि खे कढो नथा तेसि ताईं उन्हनि खे कैंपुनि में शिफ्ट कयो तव्हां रिकॉर्ड ॾिसो आहे। उते असांजे हुकूमराननि ख़ुशूसी तौर ते वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐलान कयो ऐं उन्हनि ते अमल शुरू थियो त बिहारी बंगाली अफ़गान खे शिनाख्ती कार्ड ॾियो हीअ असां रियासत जो रवैयो हासिल करणु ऐं उते सुप्रीम कोर्ट ख़ामोश आहे। अॼु सुबुह जॾहिं टीवी ते ॾिठासीं त सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो आहे सईद गनी जे ख़िलाफ़ तोहिन अदालत जो केस ॿुधण लाइ मंज़ूर थी वियो तो उनको एनक्रोचमेंट के रोकने की कोशिश कई है। असल समझूंगा एनक्रोचमेंट का वधिक है ये असांजे मुस्तक़बिल जा मसला है हिननि माण्हुनि में न सिर्फ़ असांजे लाइ मुआशी मसला पैदा थिया आहिनि गैर मुल्क जे करे अमन अमान जी सूरत ख़राब थी आहे ऐं उहे माण्हू जेके आलमी बुनियादनि ते असांजे वतन ते रहनि था उन्हनि खे हुक्मरान जो हक़ मिलंदो अथऊं ऐं सिंधी माण्हू खे टारगेट करे उन्हनि खे क़त्ल करण जो अख़्तियार मिलंदो हीअ रियासत जो सिंधी माण्हू सां रवैयो आहे। उन्हें जे करे असांजी पार्टी चाहे थी त सिंध यूनाइटेड पार्टी निकिरण जो कोई मक़सद आहे हिन सॼे ज़ुल्म इदार जे ख़िलाफ़ असांखे मज़ामत करणु खपे जेसि ताईं पाण टारगेट न कंदासीं जेसि ताईं पाण हक़ीक़ी तौर ऑपोज़िशन जे हवाले सां साम्हूं वेंदासीं जेसि ताईं असां सिंध जे वॾेरे खे चैलेंज कोन कंदासीं जेसि ताईं असां उन्हनि जी रफ़्तार वञण जी कोशिशि न कंदासीं तेसि ताईं यकीनन न सिंध यूनाइटेड पार्टी वधंदी न असां पंहिंजे माण्हुनि लाइ कुझु करे सघूं था न असांजी सियासत खां जॻह पवंदी। उन्हनि जे करे दोस्तो अचो पाण गॾिजो ऐं गॾिजी सिंध खे संवारण जी कोशिशि कयो। इन जे करे सिंध यूनाइटेड पार्टी मीरपुर ख़ासि ऐं सुभाणे थर
ये सॼी सिंध जो दौरो कंदासीं, कराची ते वेंदासीं ऐं माण्हुनि खे आगाह करण जी कोशिशि कंदासीं त हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़, हिन ॾाढ जे जेको निज़ाम आहे, जबर जो निज़ाम आहे, उन जे ख़िलाफ़ असांखे बग़ावत करणु खपे, मदामत करणु खपे। तव्हांजी महिरबानी जी।